तोड़ो यो बस इतना ही कल है लतीफ भाई तोड़ो अरे ये क्यों ना आने से ले दो माइक को टेस्टिंग कर लाइट अले दो माइक फोन दो ओके 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 ले बे मोबाइल के सब फोटो जब बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फैसलो घर नंबर 1 सावंत बिरादरी घर नंबर 2 सुंदरानी बिरादरी अज तारीख 4/7/2024 ते जनाब अलहाज सरदार अली गौर खान महर धुरिन तरफा अमीन चूंडण ते चीफ सरदार मीर आबिद अली खान सुंदरानी सैयद खुर्शीद अमन शाह गौसबे खान महर शबीर अली खान बेजारानी मीर चंगेज खान पावर असगर खान चाचड़ मोहम्मद खान चूणे जो मौलाबे खान महर गुलाम मुस्तफा खान अबड़ो बेन मोज़िन जे रूबरू धुरिन जूं मुकम्मल ॻाल्हियूं ॿुधियूं हेठी रीत फ़ैसिलो करणु फरमायो धुर नंबर पहिरीं सावंत बिरादरी कारह जो इल्ज़ाम ॾेई एतबार सुंदराणी खे क़त्ल कयो जंहिं क़त्ल जी साख औरत जे मुड़ुस ते मुक़ररु कजे थी साख खणी चए त हक़ीक़ारी आहे त ख़तम ॿी सूरत में फौती जी खून जी बहा 20 लाख रुपया सावंत बिरादरी भरे ॾियनि सुंदराणी बिरादरी जा क़त्ल मुमताज़ अली खान सुंदराणी जो खून साबित थियो जंहिंजो एवज़ो 20 लाख रुपया अकबर जो एवज़ो 20 लाख रुपया रहमतुल्ला जो क़त्ल 20 लाख रुपया अब्दुल रज़ाक जो क़त्ल 20 लाख रुपया अब्दुल कादिर टांगे वारे जो क़त्ल एवज़ो 20 लाख रुपया मज़हर अली सुंदराणी जो क़त्ल एवज़ो 20 लाख रुपया ज़ोजा गुडू सुंदराणी जो क़त्ल एवज़ो 40 लाख रुपया करम वलद भूरो सुंदराणी क़त्ल एवज़ो 20 लाख रुपया नूर इलाही खान सुंदराणी जीअं त सरदार साहब जो सौट ऐं वकील आहे उन लाइ उन जो एवज़ो पंजूण कजे थो यानी 1 करोड़ रुपया मुक़ररु कजे थो पियो बैंक मैनेजर खान मोहम्मद सुंदराणी एवज़ो 20 लाख रुपया अमानल्ला सुंदराणी क़त्ल जी जांच ऐं वेरीफाई सरदार अली गौर खान महर कंदा ऐं उन खां बाद में फतवा ॾींदा बाबर अली जी घरवारी जे क़त्ल जी साख सावंत बिरादरी ते मुक़ररु कजे थी साख खणण जी सूरत में खून बहा 20 लाख रुपया भरे ॾियनि सुंदराणी बिरादरी जा ज़ख़्मी राहिब अली सुंदराणी आर पार गोरी लॻल 2 लाख रुपया अटल सुंदराणी 3 लाख रुपया सूमर सुंदराणी 1 लाख रुपया अब्बास सुंदराणी 1 लाख रुपया शाहनवाज सुंदराणी 1 लाख रुपया गुलाम सरवर सुंदराणी 1 लाख रुपया पप्पू सुंदराणी 1 लाख रुपया करीम बग सुंदराणी सीरियस ज़ख़्मी 10 लाख रुपया अख्तियार 1 लाख रुपया सावंत बिरादरी जा क़त्ल सोहराब सावंत एवज़ो 20 लाख रुपया गौस भाई सावंत एवज़ो 20 लाख रुपया बुशरा बीबी एवज़ो 40 लाख रुपया न्याज सावंत एवज़ो 20 लाख रुपया बहराम सावंत एवज़ो 20 लाख रुपया बेलो सावंत एवज़ो 20 लाख रुपया मिठल सावंत एवज़ो 20 लाख रुपया अमीर भाई सावंत एवज़ो 20 लाख रुपया शेर मोहम्मद सावंत एवज़ो 20 लाख रुपया जाम फैज़ मोहम्मद सावंत एवज़ो 20 लाख रुपया अब्दुलरहमान सावंत एवज़ो 20 लाख रुपया हफीज़ुल्लाह सावंत एवज़ो 20 लाख रुपया असगर थईम एवज़ो 20 लाख रुपया सावंत बिरादरी जा ज़ख़्मी मोहम्मद अली अंगूठो ख़त्म एवज़ो 2 लाख रुपया खादिम हुसैन पेट में गोली लॻल सीरियस एवज़ो 5 लाख रुपया मोहम्मद हुसैन पेट में गोली सीरियस एवज़ो 5 लाख रुपया जामिन अली एवज़ो 10 लाख रुपया सीरियस ज़ख़्मी आहे सगीर अहमद एवज़ो सफ़ीर अहमद ये एवज़ो कोले में गोली लॻल एवज़ो 1 लाख रुपया दो 1 लाख रुपया अरबेलो वलद हाजी अल्लाह रखियो गोली लॻल फिफड़ जो ऑपरेशन थियल एवज़ो 5 लाख रुपया काशिफ अली चेल भगल रग जंग भगल जंग जी रग टुटल एवज़ो 3 लाख रुपया लखमीर 2 लाख रुपया मोहम्मद अकरम जंग ख़त्म एवज़ो 10 लाख रुपया अब्बास अली जंग भगल गोली लॻल 10 लाख रुपया गुलाम कादर एवज़ो 1 लाख रुपया प्रोफेसर अजमल सावंत जो खून साबित थियो प्रोफेसर हुजण जे करे उन जो खून बहा 1 करोड़ रुपया मुक़ररु कजे थो
उन जी गाड़ी जो ख़र्च 11,50,000 मुक़ररु कजे थो। सामान में लैपटॉप, आईफोन ऐं रोक रक़म जेका हुई संदसि सुंदराणी वापसि कनि। नोट अगराई सामान धुर ते साबित न थी। अॼु खां बाद जेका धुर अगराई कंदी 2 करोड़ रुपया ॾंढ भरींदी। ज़मीनुनि बाबति चीफ सरदार अब्दुल ख़ान सुंदराणी जी निगरानी में मीर अहमद ख़ान सुंदराणी ऐं सरदार सिकंदर ख़ान काके पोटरो ज़मीन जा तफ़सील वठी सरदार आबिद अली ख़ान वटि वञी ॿिन्ही धुरनि खे ठाहे फ़तवा ॾियारींदा। माल बाबति हल्फिया तौरु जेको माल धुरियूं खणी वियूं आहिनि वापसि कनि। ॿी सूरत में मेह जी रक़म 2 लख रुपया, गऊं जी रक़म 1 लख रुपया जे हिसाब सां भरे ॾियनि। फ़ैसिलो पढ़ी ॿुधी धुरियुनि क़बूल कयूं, सहियूं कयूं। सावंद बिरादरी 11 लख रुपया टोटल एवज़ जी रक़म मां सुंदराणी बिरादरी खे रूबरू अमीरनि जे हवाले कया ऐं सुंदराणियुनि वसूल कया। सावंत बिरादरी जो टोटल एवज़ो 3 करोड़ 15 लख रुपया ऐं सुंदराणी बिरादरी जो टोटल एवज़ो 3,21 लख रुपया। ॿई धुरियूं मुकमल एवज़े जी रक़म खानगढ़ शरीफ़ जमा कनि जितां हर मुताज़िर धुर खे ॾिनो वेंदो ऐं सुंदराणी अॼु मौक़े ते 20 लख रुपया अदा कया जेके धुरनि जे रूबरू सावंत बिरादरी वसूल कया। बकाया रक़म हेठे चयनि किस्तनि में अदा कई वेंदी। किस्त पहिरीं 1/8/2024, किस्त ॿी 1/10/2024, किस्त टी 1/12/2024, किस्त टी 1/2/2025। करीम बेग खान हाँ नहीं वो पढ़े थे वो चलो मां पंहिंजो दोस्त सावंत बिरादरी के पास ज़ख्मी करीम बख्श सुंदराणी पंहिंजो एवज़ो सावंत बिरादरी खे बख्श कयो 10 लख रुपया। बाक़ी हिकिड़ी शइ दुआ करो बाबा, दुआ करो। माइक खत्म क्यों बस